दोस्तों मुंहिंजी ही वीडियो सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो ऐं शेयर बि कजो। अॼु मां हुक्मरान तबक़नि खे पंहिंजी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि चवणु चाहियां थो त पाकिस्तान ठहण खां वठी हुक्मरान तबक़ा जेके बि असांजा हाकिम आया आहिनि असांजे मुल्क हलाइणु, पोइ सदर हुजनि, वज़ीर आज़म हुजनि, इन खां अॻु में गवर्नर जनरल क़ाइद आज़म खां सवाइ ॿिया जेके बि आया हुननि हिन मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे। हिन मुल्क जी न तरक़ी ते ध्यानु ॾिनो अथनि ऐं न हिन जा के सफ़ारती तालुकात सुठा रहिया आहिनि। सॼी उमिरि पाकिस्तान ठहण खां वठी हेसि ताईं पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िशूं कंदा रहिया आहिनि ऐं पाकिस्तान ठाहियो वकीलनि हो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना बैरिस्टर हो ऐं तमामु वॾो वकील हो ऐं उनजो बरे सग़ीर जी आज़ादी में तमामु वॾो किरदारु रहियो ऐं जेकॾहिं उनजो इन जदोजहद में हथु न हुजे हा त पोइ हीउ मुल्क बि कोन ठही सघे हा। हाणे जीअं त हीउ मुल्क ठही चुको आहे ऐं हिन मुल्क खे 76-77 साल थी चुका आहिनि, विच में हिननि हुक्मराननि जी साज़िश जे करे उहो ॿध थियो ऐं हींअर सूरत हाल जेका आहे ताज़ी हींअर हिन वरी हे मुल्क खे या त नुक़सानु पहुचाइणु चाहिनि था, न त ॿिए पासे टोड़णु चाहिनि था। बलूचिस्तान में जेका सूरत हाल आहे उहा असांजे अखियुनि अॻियां आहे। त सिंध जी सूरत हाल वफ़ाक़ ॼाणी वाणी ख़राबु कई आहे ऐं उहा एॾी त ख़राबु कई आहे जंहिंमें ग़ैरानी तरीक़े सां सिंधू दरिया ते धाड़ो हयो थो वञे। हाणे उन धाड़े जो जेको नतीजो इहो निकिरंदो त सिंध में पाणी कोन हूंदो। ॿिए पासे सिंध जूं तमामु सुठियूं ज़मीनूं, तमामु ख़ूबसूरत ज़मीनूं, उहे कारपोरेट फार्मिंग जे बहाने सां वरी अलाए कंहिंखे ॾियणु था चाहिनि। हाणे इन सॼी वठां इन सॼे साज़िश जे ख़िलाफ़ु हाणे असांजो वकील उथियो आहे। वकील बिरादरी खे इन मसइले खे हल करण लाइ जेको आहे सो पाण में गॾु थी जदोजहद कनि था। गुज़िरियल हफ़्ते जेका सिटी कोर्ट में जेका कराची बार जे एतमाम हेठि जेका कॉन्फ्रेंस थी उन में वॾा फ़ैसिला थिया ऐं उन में जेके ॻाल्हियूं थियूं असांजे हुक्मरान तबक़े खे सम्झ में कोन आयूं। जेको असांजो हाकिम आहे, न सदर खे इहा ॻाल्हि सम्झी आहे, न वज़ीर आज़म सम्झी आहे, न वरी ॿिए कंहिं सम्झी आहे। असीं चऊं था त मुल्क खे जेकॾहिं सही नमूने सां हलाइणो आहे त वंड विच सही कजे। पाणी जेको आहे पाणी ते जेको आहे सो डेल्टा जे माण्हुनि जो हक़ु आहे ऐं उहो बंदि कयो थो वञे। बंदि करण लाइ जेका साज़िश कई थी वञे ऐं उन जो नोटिस आम माण्हुनि आम पब्लिक त वरितो आहे, पर हाणे अॼु वकील ॿॿर लोह ते पहुचा वञनि पिया था। जदोजहद जो क़ाफ़िलो रवां दवां आहे। हाणे हिनखे केरु मुंहुं ॾींदो? तव्हां केॾो बि धमकायो, पर वकील खे जॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे, वकील बिरादरी खे, त हीउ वफ़ाक़ जो ग़लति क़िस्म जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे। इन सां मुल्क खे नुक़सानु पवंदो। मुल्क जो जेको तमामु ख़ुशहाल सूबो आहे जंहिंमें समुंड बि आहे, मैदनियात बि आहे, जंहिंमें जेको आहे सो ज़रई ज़मीनूं आहिनि, तमामु सुठियूं तफ़रीह गाहूं आहिनि, इहे सभु तबाह थी वेंदियूं जेकॾहिं इहे कैनाल खोटिया विया त। तंहिंजे करे हाणे वफ़ाक़ खे खपे, वफ़ाक़ी जेके अहलकार आहिनि, जेके आलाकार आहिनि, ख़ासि करे सदर ऐं वज़ीर आज़म साहब खे सम्झणु खपे त वकील बिरादरी सॼे पाकिस्तान जी जागी आहे ऐं सॼे पाकिस्तान जो हीउ मसइलो आहे। हीउ रुॻो सिंध जो मसइलो कोन्हे को। अॻे बि बांग्लादेश जे मामले में जेको आहे सो हुक्मरान तबक़नि ग़लति तरीक़ो इख़्तियार कयो। हुकूमती धुर जी का पॉलिसी उहा सही कान हुई। जनरल खे मोकिले वञी जेको आहे सो उते ऑपरेशनूं करायूं, नतीजो कहिड़ो थियो त मुल्क ॿध थियो ऐं हाणे हींअर सूरत हाल वरी ख़राबु थी आहे। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां सम्झ खां कमु वठूं। असांजो वज़ीर आज़म जेको बर्जस्तो माण्हू आहे, ख़ुदि सदर पाकिस्तान, उनखे बि सम्झणु खपे त मां पंहिंजे सूबे जे माण्हुनि खे एॾो त नाराज़ु कयो वेठो आहियां। नाराज़ त सॼो पाकिस्तान आहे, पर पंहिंजे सूबो पंहिंजो तक जेको अथसि उते जा माण्हू बि चवंदा त कैनाल न खपनि, छो त इन कैनालनि ठहण सां जेको नतीजो निकिरंदो उन में सिंध भड़भांग थींदी, सिंध तबाह थींदी, सिंध वीरान थींदी। सो सिंध जो पढ़ियो लिखियो माण्हू, बाशऊर माण्हू ऐं सो बि वकील बिरादरी उथी आहे। इन खे तव्हां कंहिं बि सूरत में मुतमइन करिणो पवंदो ऐं अॼु ई को ऐलान कयो त इहो धरणो न लॻे, छो त इन धरणे में रुॻो वकील न आहे, वकील बिरादरी न आहे, पर इन जी सपोर्ट में, इन जी मदद में सॼो मुल्क गॾु आहे। मुल्क जा माण्हुनि जी नज़रूं इन धरणे ते आहिनि, वकीलनि जी जदोजहद में आहिनि। सो तंहिंजे करे आऊं हुक्मरान तबक़नि खे, ख़ासि करे हिन वक़्तु जेके हाकिम आहिनि,
सदर वज़ीर अज़म असांजे स्पीकर साहिबु ऐं ॿिया आला उहिदेदार अमलदार इन समूरनि खे गुज़ारिश थी कजे त ॿेली ॾाहा थियो, समझदारो। हीउ पाकिस्तान जो मसइलो आहे, पाकिस्तान जे माण्हुनि जो मसइलो आहे, सिंध जो मसइलो आहे, सिंध जो मसइलो आहे, बलोचिस्तान जो मसइलो आहे, त असांजे KPK जे सरहद जे माण्हुनि जो मसइलो आहे। इवन बलोचिस्तान जे माण्हुनि जो त आहे, पर इवन पंजाब जे माण्हुनि जो मसइलो बि आहे। छो त पंजाब जो हारी न चाहींदो त को सिंध सां अहिड़ी ज़्यादती थिए। ऐं उन खां अलावा पंजाब में वरी ॾखण पंजाब जो इलाइक़ो आहे, उहे बि माण्हू परेशान आहिनि इन मामले में। उहे बि चाहिनि था न थिए। बहानो कयो था त उन्हनि जूं ज़मीनूं आबाद थींदियूं, उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि ई कोन्हे। ज़मीनूं त तमामु कंहिं ॿियनि माण्हुनि जूं आहिनि, वॾनि माण्हुनि जूं आहिनि। ग़रीब गुरबे खे ईअं नज़रअंदाज़ कंदो त नुक़सानु पवंदो। छो त हींअर मुल्क बचाइण लाइ वकील बिरादरी निकिती आहे। वकीलनि मुल्क ठाहियो ऐं उहो मुल्क बचाइण लाइ वकील बिरादरी निकिती आहे। तंहिंजे करे उनखे मुंहुं ॾियणो अथव। बहितरीनु तरीक़ो इहो आहे त अॼु ई हिकिड़ो वॾो ऐलान करे वकीलनि खां इहो जेको धरणो न हणायो, इन धरणे खे बचाइण लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त अॼु को ऐलान कयो। अॼु हींअर का मीटिंग करण जी ज़रूरत कान्हे का, पंहिंजा पावर इस्तेमालु करे सदर वज़ीर अज़म ऐं ॿिया जेके आहिनि उहिदेदार वॾा जेके वज़ीर वेठा आहिनि, उहे गॾिजी ऐलान कनि त बाबा असां नथा ठाहियूं। ऐं न ठहण सां असांजी वकील बिरादरी समझदार बिरादरी आहे, उहा हिन फ़ैसिले खे मञी थी। तंहिंजे करे तव्हांखे बार बार गुज़ारिश थो कयां, बल्कि तव्हांजे दर असीं चऊं था त इहो महिरबानी कयो त इन ॻाल्हि तां हथु खणो, कैनाल तां हथु खणो ऐं कारपोरेट फार्मिंग जो बहानो बनाए ज़मीनूं हड़प करण मां बि हथु खणो। ॿी सूरत में वकील बिरादरी जेका निकिती आहे, इन जो अलाए किथे छह थींदो, अलाए छा थींदो, ऐं जेको तव्हांखे सुझे थो त उहो थींदो। अॼु धरणो लॻंदो, पोइ वरी रस्ता रोड बंदि थींदा, फॾा थींदा, फसाद थींदा। उन खां बहितर आहे त असीं हुकूमत ते ज़ोर भरियूं, ऐं हुकूमत ते ज़ोर त भरियूं पिया था, पर हुकूमत खे बि सम्झ खपे त इहो कैनाल जो फ़ैसिलो वापसि वठनि ऐं इहो फार्मिंग वारो सिस्टम जेको आहे, जेको कयो अथव, इहो इन खां हथु खणो। सो दोस्तो, अॼु जी मुंहिंजी वीडियो इहा हुई। इहा सब्सक्राइब कयो, ॿुधो ऐं पसंदि अचे त लाइक कयो, सब्सक्राइब, महिरबानी।